दोस्तों ये वाक़ियो तमाम मशहूर है। वतायो फ़कीर के मुसाफ़िरी तां मोटी रहियो हो, पंधु तमाम घणो हो, सो अल्लाह के सवाल कयई त मौला का सवारी ॾियार त पंध खां जान छुटे ऐं झट जल्दी घर पहुचां। इहो ख़्याल करे अॻु भरो थियो त हिकु सिपाही बीठो हो, जंहिंजी घोड़ी ताज़ी वियाई हुई। सिपाही हैरान हो त केॾी महिल फर उथी हलन जहिड़ो थींदो जो मां थाणे ते पहुचंदुसि। ओचितो जो वताए खे उभालिन हलिन रस्तनि तां ईंदे ॾिठाई त सॾु करे चयई त सिगो थी ही फर कंध ते खण ऐं मूंखे थाणे ते पहुचाए, पोइ भली वञ। वताए चयो आऊं ग़रीब मुसाफ़िर आहियां, परे वञिणो अथमि, मूंखे छॾ। पर सिपाही हिकु ॿ चाबुक कढी हयांइसि ऐं ज़ोरी फर खणी कंध ते रखियांइसि। फ़कीर लाचार थी फर खणी उथी हलियो। वाट ते निमाणियूं अखियूं खणी चयई त ए मौला, सुणई सही पर सम्झई कोन। मूं चयो त मूंखे कंहिं वोट ते सवार कर, पर तो वरी माॻे मुंहिंजे मथां वोट चाढ़े छॾियो। दोस्तों हाणे हिन में वताए फ़कीर जो अलाह जो दरवेश हो, हुन माना जॾहिं परे सफ़र में वञे पियो ऐं अलाह खां दुआ घुरियईं त या अलाह को अहिड़ी सवारी ॾियार जो माना जल्दी माना पंधु खुटे मां घर वञी पहुचा जल्दी। पोइ कुदरत ख़ुदा जी हुजे, हाणे जंहिंमें अलाह जी रज़ा त अॻियां सिपाही बीठल हुजे। हाणे हुन सिपाही माना घोड़े ते वञिणो हुजे, घोड़ी ते, हाणे हुन घोड़ी हुनजो फर ॾिनो हुजे ताज़ो। हुन ॾिठो त बाबा घोड़ीअ जो जेको फर आहे उहो हलण जहिड़ो थिए त मां माना वञा। हाणे हुनखे केरु खणाए? पोइ ॾिठईं त वतायो अचे पियो त हुनखे चयईं त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधी, फर खण ऐं मूंखे हाणे थाणे ते पुॼाए। हुन चयो त बाबा मां ग़रीब आहियां, मूंखे अॻे वञिणो आहे, मूंखे परे वञिणो आहे। हुन ॿ टे चाबुक आया, हुन चयो खण फर खे। हाणे फर खणी अॻिते हलियो त पोइ मथे निगाह करे चईंदी या अलाह, मूं त तोखे चयो त माना का सवारी ॾियार, तो त वरी सवारी मुंहिंजे मथां सवार करे छॾी। दोस्तों हाणे दरवेशनि जूं ॻाल्हियूं ऐं दरवेश ई सम्झनि था। इहो वाक़ियो त तव्हांखे बयानु कयोसीं, उमेद तव्हांखे तमामु वणियो हूंदो। जे वणियो हुजे त असांजे दोस्तनि खे चइजो त माना लाइक कनि, कमेंट कनि, असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि। अल्लाह हाफ़िज़।